मुड़ुस धारिया माण्हू घर में वठी बदपेशो कराईंदा हुआ तंग थी इनकार करण ते सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए घरां बेदख़ल करे छॾियो आहे। मौत मां धमकियूं मिली रहियूं आहिनि, तहफ़ुज़ ॾिनो वञे। उमरकोट जे इलाइक़े ॻोठ हैदर फार्म वासी ॿिनि भेनरुनि पारां माइटनि समेत मुड़ुस ऐं सावरनि जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते भेनरुनि श्रीमती झीणी ऐं श्रीमती गंगा कुली ॿियनि गर्भवतियुनि समेत सहाफ़ियुनि अॻियां धाईंदे चयो त माइटनि पारां ॿिनि सौटनि गेनू कुली ऐं रामजी कुली सां शादी कराई। जे श्रीमती झेणी जी शादी रामजी सां थियल आहे, जंहिं मां खेसि 4 औलाद आहे, जॾहिं त श्रीमती गंगा जी शादी गेनू सां थियल आहे। असां ॿिन्ही जे मुड़ुसनि गेनू कुली ऐं रामजी कुली धारियनि माण्हुनि खां पैसा वठण बाद धारिया माण्हू घर में वठी ईंदा आहिनि, जेके शराब जे नशे में धुत थी असां सां ज़्यादती कंदा आहिनि। जॾहिं त ॾेर ऐं गुलू कुली, मोलचंद कुली, मुनू कुली और अक्सर शराब जे नशे में धुत थी जिनसी ॾाढाई कंदा आहिनि। असां तंग थी इनकार कयो त मुड़ुस ऐं सावरनि पारां सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए वारनि मां जल ज़मीन ते गेले तज़लील कयो वियो। बाद में माइटनि पारां ॾेज वञल सामान जंहिंमें ज़ेवर, चौपाई माल ॿियो सामान पंहिंजे कब्ज़े में वठी असां ॿिन्ही भेनरुनि खे घरां ॿाहिरि कढी छॾियो आहे। ब्यूरो रिपोर्ट, साजिद सोलंकी, सिंध सोशल न्यूज़, मीरपुर ख़ासि।